अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली का राउंड है मारवी थी सबका पेरी शाम का से हेडलाइंस। सेनेट ने इलेक्शन तरमीमी बिल 2022 अक्सरियत राय सां मंजूर करे वरिता। मुखालिफ दर्जे मेंबरनि जो चेयरमैन जी दाल सारो एहतजाज। नारेबाज़ी अपोजिशन मेंबरनि एजेंडा जो कॉपियूं फाड़ी छॾियूं। कौमी असेंबली में भी नैब इलेक्शन तरमीमी बिल 2022 मंजूर किया हुआ। वफाकी सरकार IMF जो मुतालबो मनी वरितो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतन में हिकु धक सां 20 रुपया वाध। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल 179 रुपया 86 पैसा ऐं डीज़ल जो नओं अघु 174 रुपया 15 पैसा फी लीटर मुक़रर। लाइट डीज़ल 148 रुपया 31 पैसा ऐं गास्टेट 155 रुपया 56 पैसा फी लीटर थी वियो। नाड़ेवारी वसीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त IMF पेट्रोल जी क़ीमत वधाइण तां रिलीफ ॾियण खां इनकार कयो आहे। गुज़िरियल हुकूमत जी पॉलिसियुनि सबबि तेल जे अघनि में वाध करणी पई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॾुखियो फ़ैसिलो कयो आहे। मुल्क में महांगाई जो तूफ़ान। पेट्रोल खां पोइ अटो बि महांगो। यूटिलिटी स्टोरनि ते अटे जी क़ीमत में इज़ाफ़ो थी वियो। अटे जो 20 किलो वारो थेलो 180 रुपया महांगो कयो वियो। अटे जो 20 किलो वारो थेलो 800 रुपयनि खां वधी 988 रुपया थी वियो। तेल जे अघनि में वाध ट्रांसपोर्ट जा भाड़ा भी वधी विया। पाकिस्तान ट्रांसपोर्ट काउंसिल इंट्रासिटी बस ओनर्स जो भाड़नि में 30 खां 35% वाध जो ऐलान। गुड्स ट्रांसपोर्ट पर भाड़ो न वधाइण ते फीता रोक जी धमकी ॾेई छॾी। अॼु गुड्स ट्रांसपोर्ट कंपनी जो हंगामी इजलास थींदो। हुकूमत पारां IMF जो पेट्रोल महांगो करण वारो शर्त मिलण बाद डॉलर सस्तो। इंटरबैंक में डॉलर 2 रुपया सस्तो थी वियो। डॉलर सस्तो थियण बाद इंटरबैंक ते 200 रुपया थी वियो। पेट्रोल अघनि में 3 रुपयनि ताईं वाध ॾुखियो फ़ैसिलो ॾुखियो हो। रोज़मरह खां बहितर आहे त ग़लती सुधारी वञे। पंजाब जे वॾे वज़ीर हमद शहबाज चयो आहे त डॉलर जे अघ ते साबितो आंदो वियो। मईशत बि बहितर थी रही आहे। जल्द अवाम खे घी ऐं खंड ते पैकेज ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां अॼु क़ौम खे ख़िताब करण जो इम्कान। ज़रिए जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ अवाम खे मौजूदा सियासी ऐं मुशी सूरतहाल ते एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म पेट्रोल अघनि में वाध ते बि ॻाल्हाईंदो। नाड़ेवारी वसीर मुफ्ता इस्माइल जो चवणु आहे त वज़ीर आज़म महांगो पेट्रोल बर्दाश्त न कंदड़नि खे पैकेज जो ऐलान कंदो। हू अवाम खे रिलीफ फ़राहम करणु चाहिनि था। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट बरक़रार। ज़मीनूं बंजर बणिजी वियूं। शाख़ में पाणी न पहुचण ते आबादकार सरापा हिसास बणिजी विया। आबादकारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसल तबाह थी रहियो आहे। फौरी तौर पाणी फ़राहम कयो वञे। सिंध हाई कोर्ट दुआ ज़ेरा केस बाबत पुलिस की रिपोर्ट रद्द करे छॾी। IG सिंध सूमर ॾियारे तलब। निगरी के हर सूरत में पेश करण जो हुक्म। सिंध हाई कोर्ट में निमरा कासमी की बासियाबी बाबत केस ॿुधणी। पुलिस निमरा केस में दुआ ज़ेरा बाबत बि अख़तराई रिपोर्ट पेश कई। जस्टिस रागा फैसल रिमार्क्स ॾिना त दुआ ज़ेरा केस सां गॾु हिन केस खे ॿुधो वेंदो। IG खे चई छॾियो निगरियूं पेश न थियूं त तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वालरल कश्मीर में भारतीय जुल्म जारी। वधीक 4 कश्मीरी नौजवान भारतीय फौज हथा शहीद। कश्मीर मीडिया सर्विस मौजूद भारतीय फौज पुलवामा में कूड़े ऑपरेशन जी आड़ में 6 नौजवाननि खे शहीद कयो। 3 ॾींहं दौरान शहीदनि जो अंग ॾह थी वियो।
रिपोर्ट पेशो अमन जे बाग मां नौजवान जो लाशत नौजवान इमरान भट्ट जे वासन कत्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। सनद चवण आहे त नौजवान खे क़त्ल कयो पियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पुलिस मौजूदु वाक़ियो आपघात आहे या क़त्ल उन बाबति जांच कई थी वञे। पीडीएम सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि में हीट वेव बाबति अलर्ट जारी करे छॾियो। 27 मई खां ॿीहर गर्मी में वाध जो इम्कान। पीडीएम में मौजूद ज़ख़्र लाड़काणो ज़ैक़ाबाद खैरपुर ऐं नवाबशाह में गर्मी पर 46 खां 48 सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। हैदराबाद मीरपुर ख़ास उमरकोट में गर्मी पर 44 खां 46 सेंटीग्रेड रहंदो। गरम मौसम जी सूरतहाल बाबति लाॻापियल इदारनि खे तयार रहण जी हिदायत जारी कई वई।